अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो अब्दुल जब्बार चांडियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमिनिटी ज़राअत ऐं इंसानियत जे हिन फेसबुक पेज तां असां तव्हांजे लाइ का न का नई इंफॉर्मेशन शेयर कंदा आहियूं। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असांजे जेको ॿिज कणिक जो ॿिज असां पोखींदा आहियूं त उन्हनि में दाणनि जो तइदादु असां कीअं कैलकुलेट कंदा आहियूं, कीअं असां काउंट कंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो, जेकॾहिं पाण वटि 1000 दाणनि जो वज़न आहे 50 ग्राम, हिकिड़ो पाण मिसाल था वठूं त ऐं सीड रेट पाण ॾियूं था 60 kg पर एकड़ ते, त 60 खे जॾहिं 1000 सां असां ज़रब कंदासीं त इहो असांजा थी वेंदा 60,000। हाणे हिन में पहिरें स्टेप में आहे त फाइंड द वेट ऑफ वन सीड। हाणे पहिरियां असांखे ख़बर हुअणु घुरिजे त हिकिड़े सीड जो वज़न घणो थींदो। जेकॾहिं 1000 सीड जो वज़न 1000 दाणनि जो वज़न 50 ग्राम आहे त हिकिड़े दाणे जो वज़न घणो हूंदो। उन जे लाइ असां 50 खे डिवाइड कंदासीं 1000 सां त हिकिड़े दाणे जो वज़न ईंदो जेको असां वटि 0.05 ग्राम आहे। हाणे ॿियो हिकिड़ो स्टेप आहे कैलकुलेट दी टोटल नंबर ऑफ सीड्स। हाणे माना इन में स्टेप में पाण कैलकुलेट कंदासीं त नंबर ऑफ सीड्स केतिरा आहिनि। टोटल वेट पंहिंजो आहे 60,000 ग्राम, ठीकु आहे। उन खे असां डिवाइड कंदासीं वेट ऑफ वन सीड, हिकु सीड सां असां जॾहिं डिवाइड कंदासीं त असां वटि मतिलबु टोटल नंबर ऑफ सीड्स जो तइदादु थी वेंदो जेको तक़रीबन 12 लख थिए थो। 1.2 मिलियन सीड्स पर 60 kg ते अचे थो। उमेदु आहे तव्हांखे हीअ असांजी इंफॉर्मेशन पसंदि आई हूंदी। इन हिसाब सां तव्हां जेको आहे पंहिंजे फसलुनि जो ॿिज, जीअं मिसाल कणिक आहे, मकई आहे, सारियूं आहिनि, ठीकु आहे, या सीरियल्स ॿिया क्रॉप आहिनि, या सरियां आहिनि, ईअं तव्हां कैलकुलेट करे सघो था। पर असांखे हिकिड़ी शइ ख़बर हुअणु घुरिजे त असांजो जेको आहे 100 दाणनि जो या 1000 दाणनि जो वज़न केतिरो थो थिए ऐं असां उनखे केतिरो ॿिज ॾियणु चाहियूं था। उन सां असांखे बिल्कुलु एक्यूरेट ख़बर पइजी वेंदी त असांजो जेको ॿिज असां ॾियूं था 50 kg ॾियूं था, 60 kg ॾियूं था या 70 kg ॾियूं था, उन्हनि में असांजो दाणनि जो तइदादु केतिरो हूंदो। वधीक मालूमात जे लाइ असांजे हिन सोशल मीडिया पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमिनिटी खे फॉलो ऐं लाइक कंदा। तव्हांखे जेकॾहिं का ॻाल्हि हुजे, को क्वेश्चन हुजे, का इंफॉर्मेशन हुजे, का एप्रिसिएशन हुजे, तव्हां कमेंट सेक्शन में असांखे ॿुधाए सघो था। असांजी कोशिशि हूंदी आहे त वधि में वधि आबादकारनि खे एग्रीकल्चर जे बारे में इंफॉर्मेशन ॾियूं। ऐं ग़लतियूं बि इंसान खां थींदियूं रहंदियूं आहिनि, पर जेकॾहिं हिन में का मिस्टेक हुजे, का इस्लाह हुजे, उहा बि तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम।